अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पब्लिक चॉइस शो में तव्हां सां गॾु मौजूदु मुश्ताक भट्टी ऐं हमेशह वांगुरु ऐं ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ पंहिंजे शो में शामिलु रखंदा आहियूं। ख़ैर जो ॾींहुं गुज़रे थो ऐं ख़ैर जी राति स्टार्ट थी चुकी आहे ऐं अॼु जो जेको शो आहे सकाफ़ती ॾिहाड़ा जेके आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता जीअं पाण कुझु ॾिहाड़ा अॻिते वधूं था त कुझु महफ़िलूं, कुझु मौसीक़ी, कुझु कल्चर ऐं कुझु अदब सां जेके वास्ता रखण वारा जेके दोस्त आहिनि उन्हनि सां मुलाक़ातुनि जो सिलसिलो हले पियो। अॼु असांजे ओताक जे हिन सेट खे पाण कोशिशि इहा कईसीं त पब्लिक चॉइस शो में छो न जेको आहे सो इनखे मज़ो वठिजे त छो न असांजे ओताक जे सेट ताईं वठी वञे। सो ही बेसिकली पब्लिक चॉइस जेको आहे उहो ही आहे, पब्लिक ही आहे जेका अॼु असांजे ओताक में आहे, ओताक जे सेट ते मां तव्हां सां गॾु मौजूदु आहियां। रात जे हिन ख़ूबसूरत पहरनि खे अञा वधीक ख़ूबसूरत ठाहिण जे लाइ ही जेका सेट ते तमामु ज़बरदस्त महिनत कई वई आहे ऐं हितां जा जेके तमामु ख़ूबसूरत होस्ट वेठा आहिनि, मंज़ूर सीताई साहब वेठा आहिनि ऐं उनखां अलावा ईसानी साहब वेठा आहिनि, फ़कीर एजाज़ साहब वेठा आहिनि, साईं जन वेठा आहिनि, सभ जा सभु ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़। एजाज़ खोसो साहब, ईअं फ़कीर एजाज़ ख़ासकली साहब, फ़कीर एजाज़ ख़ासकली साहब मोरे खां तव्हां असां वटि कई आया आहियो। त हिन सेट ते मां अॼु कोशिशि कई त तव्हांखे छो न भला लाइव आहियूं त हिन जो मज़ो वठिजे। सो तव्हांजी वॾी महिरबानी साईं साहब, तव्हांजा लख थोरा साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। त छो न पाण हिन पब्लिक चॉइस शो जी स्टार्टिंग जेकी आहे फ़कीर एजाज़ तव्हांजे मेहदी साईं जो कलाम। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। दिल दर विच माया गयर जा गुलजार नबी कनु इस्बात होई वसदी बूंद बहारी गुल फिराक वडीद पेवल एक विसाल दियारी वली मोहम्मद दम जान गनीमत आ दोस्त दी दिलदारी याद जनी के यार सत याद हमेशा यार के फस्करूनी अज़कुरकुम कौल अलस्ती पार वहम भी आई निसार महदी जे मैखाने में वो तो के गुल मुरादो दिया इश्क भली कर आए तू के गुल मुरादो दिया इश्क भली कर आए इश्क भली कर आए तू वो इश्क भली कर आए तू मिहन चाबर लाए तू के गुल मुरादो दिया इश्क भली कर आए तू के गुल मुरादो दिया इश्क भली कर आए इश्क भली कर आए तू इश्क भली कर आए तू मिहन चाबर लाए तू वो मिहन चाबर लाए तू तो के गुल मुरादो दिया इश्क भली कर आए तू तो के गुल मुरादो दिया इश्क भली कर आए तू। भलायूं इश्क जुबाया ये भलायूं इश्क जुबाया इश्क जुबाया ये भलायूं 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 इश्क जुबाया काबे हज कराई तू काबे हज कराई तू तो के गुल मुरादो दिया इश्क भली कर आए तू तो के गुल मुरादो दिया इश्क भली कर आए तू इश्क भली कर आए तू इश्क भली कर आए तू नियत जाबर लाए तू हो नियत जाबर लाए तू तो के गुल मुरादो दिया इश्क भली कर आए तू तो के गुल मुरादो दिया इश्क भली कर आए तू। साफ सुना तो सुपिन तो के साफ सुना तो साफ सुना तो सुपिन तो के 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 साफ सुना तो के साफ सुना तो सुपिन तो के साफ सुना तो के डाल लिखाई तू के डाल लिखाई तू तो के बोल मुरादो दिया इश्क भले कर आए तो के बोल मुरादो दिया इश्क भले कर आए इश्क भले कर आए तू इश्क भले कर आए तू नियत शाबर लाए वो नियत शाबर लाए तू तो के गोल मुराद
बनाई मुल्क मदीनो पाण बनाई मदीनो पाण बनाई मुल्क मदीनो पाण बनाई ओ मुल्क मदीनो पाण बनाई मुल्क मदीनो पाण बनाई मुल्क मदीनो पाण बनाई मदीनो पाण बनाई मुल्क मदीनो पाण बनाई ओ महदी नाम धराए तू ओ महदी नाम धराए तू तोखे गोल मरादो दुनिया इश्क भली करे आए तू तोखे गोल मरा दुनिया इश्क भली करे आए तू इश्क भली करे आए तू इश्क भली करे आए तू ओ निशा भर लाए ओ निशा भर लाए तू तोखे गोल मरा दुनिया इश्क भली करे आए तू तोखे गोल मरा दुनिया इश्क भली करे आए तू वाह से वाह तमामु सुठो ऐं पब्लिक चॉइस शो जो ही राति जे हिन ख़ूबसूरत पढ़ण मंझि लाइव ट्रांसमिशन जेकी आहे उहा तव्हां सभिनी जे समातुनि ताईं ऐं नज़रुनि ताईं पहुचे थी ऐं अहिड़ा ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ ऐं असांजी उताक जो ख़ूबसूरत असांजा जेके माण्हू आहिनि तव्हां सां गॾु मौजूदु ऐं ॾाढो सुठो लॻो ऐं हिन वक़्तु मां सम्झां थो त हिकिड़ो ब्रेक वठिजे ऐं ब्रेक वठिजे ब्रेक खां पोइ वरी वापसि ईंदासीं ऐं कोशिशि कंदासीं तव्हांजी फ़ोन कॉल्स पंहिंजे हिन शो में शामिलु रखंदासीं ऐं हिनखे प्रोग्राम खे कंदासीं खोड़ सारो एंजॉय अचो त हलूं था नंढड़ी साई ते जिनाजी तव्हांखे असां भली कार चऊं था पब्लिक चॉइस शो में हिन वक़्तु ॾिसूं था त स्क्रीन डायल नंबर खे कंहिं दोस्त डायल कयो आहे असां सां गॾु कीअं शामिलु थिया आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भट्टी साहब मोहम्मद रमज़ान मंगी दादूगा मंगी साहब तव्हांखे असां भली कार चऊं था सभु ठीकु आहियो ऐं दादू राम ठीकु आहिनि तव्हां सफ़ा असल रंगे छॾियो असांजे प्रोग्राम खे बाक़ाइदे सां जीअं रंगनि सां रंगबो आहे ईअं रंगे छॾियोसि इहो आहे त असांजे उतां कुझु दोस्तनि ॿियनि जूं महिनतूं आहिनि पर असां वरी उतां ते हलायासीं असां जेके बि तव्हांजा दोस्त आहिनि फनकार जेको आहे इहो बि असांजो पसंदीदा फनकार आहे असां वधि में वधि हुनखे अस्सलाम वालेकुम चवणु चाहींदा हुनखे मुबारकबाद सभु दोस्त तव्हांखे ॿुधनि प्रोग्राम में शामिल असांजो तमामु बहितरीन प्रोग्राम हलियो आहे महिरबानी वॾी महिरबानी ऐं असां जेकर पीर एजाज़ सां जी काफ़ी ॿुधाए त असां वधि में वधि ख़ुशि थींदासीं असांजा ॿ टे दोस्त आहिनि उहे बि मूंसां गॾु वेठा आहिनि नाला वठी वठिजो सर हा उन्हनि जा दोस्त मोहम्मद बबर ऐं असांजो असलम मंगी साहब आहे ठीकु आहे ऐं असांजो मीर कोड़ो खान सोलंगी आहे ठीकु आहे उहे वधि में वधि चवनि था त असां प्रोग्राम मां तमामु मुतमन आहियूं असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं थैंक यू सर मंजूर सीताई साहब तव्हांजे अॼु ओताक ते वेठा आहियूं ऐं पब्लिक चॉइस आहे पब्लिक चॉइस जो रंग ॾिसो था त दुनिया जे मुख़्तलिफ़ कुंड कुड़च ते असांजा पंहिंजा व्यूवर्स हूंदा आहिनि त तव्हांजे उताक में कहिड़ा कहिड़ा रंग थोरो असांखे थोरो ॿुधाईंदा एॾो ख़ूबसूरत सेठ एॾी सारी ख़ूबसूरत महिनत असांजी उताक ते सिंध जा समूरा मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़र्द रंग हिकु त ही सेठ एॾो सुहिणो आहे ॾाढो अट्रेक्टिव आहे पर असां वटि जेके महिमान बि अचनि था न उन्हनि जे अचण सां त चार चंड लॻी था वञनि जीअं को खीर में खंडु पए ईअं असांजो सेठ असांजी उताक सिंगारजे ई असांजे महिमाननि सां थी न अॼु त वरी तव्हां बि वॾा वड़ करे छॾिया ओचितो ओचितो कुर्ब करे आया आहियो ऐं वरी एजाज़ फ़क़ीर जेको आहे सो अहिड़ा सुहिणा आवाज़ अंदाज़ हेसे क़िस्मत जूं ॻाल्हियूं न को रोज़ रोज़ त कोन था मोहबत जा मेला थियनि न साईं बिल्कुलु सही साईं नदीम मोहम्मद शाह भाऊ अब्दुल अज़ीज़ जूणे जो बा रफ़ीक हे सुघड़ अलगोज़े नवाज़ तव्हां जहिड़ी सुहिणी सूरत सुभान अल्लाह साईं वरी नदीम शाह साहब जहिड़ो ख़ूबसूरत माशाल्लाह अच्छा असां सां कॉलर ॿिया बि असां सां मौजूद आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं साईं केरु पिया ॻाल्हाए किथां तारीफ़ कराईंदा साईं सेवण शरीफ़ खां सुभान अल्लाह तव्हांखे असां वली कार चवंदा साईं ऐं कीअं शामिल थियो कीअं तव्हां अॼु ॾिसो अॼु असांजे हिन प्रोग्राम खे पब्लिक चॉइस सभु दोस्त सभु मोहबत करण वारा सिंध जा सभु रंग जेके आहिनि अॼु हिते ओताक ते पहुता आहियूं पब्लिक चॉइस अच्छा हिन वक़्तु जेको कलाम असां पंहिंजे शो में शामिल रखंदासीं कंहिंजे नाम कंदा साईं साईं बस तव्हां रुगो फ़क़ीर एजाज़ ही पब्लिक चॉइस में अॼु पब्लिक जे विच में वेठा आहियूं ऐं फ़क़ीर एजाज़ ख़ासि कली साहिब जन असां सां गॾु मौजूदु आहिनि त जेको हाणे कलाम असां पंहिंजे शो में शामिल रखंदासीं उहो कंहिंजे नाम कंदा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे हिन शो में शामिल आहिया त फ़क़ीर छा था ॿुधायो हींअर कीअं था लॻे कीअं थो लॻे पंहिंजी उताक ऐं पब्लिक चॉइस प्रोग्राम तव्हां जहिड़ा महू
वाह से वाह। असांजे पेरीदार ऐं ख़ासि करे हिन टाइम ते जेके असांजा व्यूवर्स आहिनि उहे पाकिस्तान खां ॿाहिरि बि आहिनि, सऊदी, दुबई, ईस्ट अफ्रीका। असांजी दिलि जे थी तव्हांखे कहिड़ो कलाम असांखे तव्हां अॼु ॿुधायो था? वाह से सिंध सिंधू जी सजाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मिलाए मुंहिंजो भला हिकिड़ो ॿियो कॉलर बि असां सां गॾु अची वियो आहे, उनखे बि शामिल कयूं था पोइ। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम या अली मदद। साईं मौला अली मदद। केरु पिया ॻाल्हायो साईं, किथां? पंहिंजो तारीफ़ साईं अंसार लिखो सो ॻाल्हायां गुलशन नज़ीर कराची खां। तव्हांजी सॼी संगत मुंहिंजी होटल ॾिसे भई तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो थो हले। वाह साईं वाह, तमामु सुठो साईं। ऐं सभु जा सभु तव्हांजा असांजा जेके दोस्त आहिनि सभु तव्हांखे ॿुधनि बि पिया वेठा। ऐं कराची मां हमेशह तव्हां सां गॾु कलाम ॿुधाए पैसनि जी परवाह न कर, पंहिंजी मर्ज़ी साण कपा छो थो कई पोइ घोट में वंदई गोलियुनि जा तो ॾिका। हाणे इहो कमु न थींदो असां वटि, इहो कमु कोन थींदो। अॼु असां जेको वेठा आहियूं सिर्फ़ु मोहबतूं वंडण जे लाइ वेठा आहियूं न। ठीकु आहे न। हिकिड़ो अहिड़ो कलाम ख़ूबसूरत हिकिड़ो कलाम आहे जेको तमामु घणो तव्हांखे पसंदि ईंदो। ठीकु आहे वाह, वॾी महिरबानी साईं, बिस्मिल्लाह। जाग भिटाई घोट तोखे सिंधड़ी थी सगड़ा करे, ओ मरन पयूं मारियूं काबू आहिनि कोट, अच त तूं जी ओट ॾाढनि खे ॾारे विझूं। ओ तुझे लोई अजी लज रख भी कामेर न उन ते सहबी, ओ तुझे लोई अजी लज रख भी कामेर न उन ते सहबी, कह मेरी कई जे अख भी सा अख उन दम कट भी, जी सिंध जी पढ़ भी तस्बीर तो सा मोहब्बत कॾहिं न हटंदी, सिर ॾींदासीं पर बखजी भले सिर बि वञे ही कटजी, सिर मां बि खण न जाओ डाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई, सिंध सिंधूअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई, सिंध सिंधूअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई, तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस तुंहिंजो जीजल खीर मल्हाई, तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस तुंहिंजो जीजल खीर मल्हाई, सिंध सिंधूअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई, सिंध सिंधूअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई। सिंध साण तुंहिंजो न वधारी मथां ते वहदी वारी, सिंध साण तुंहिंजो न वधारी मथां ते वहदी वारी, तारीख़ मिल्क बि मयारी ईंदो धरतीअ जो ॾोहारी, कंदो हर को उन खां बेज़ारी, असां देस जिंद वारी असां पोरत हई सभु हारी, आणण चाहियूं बहारी तुंहिंजा पर बि बाग बनाए दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई, सिंधूअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई, सिंध सिंधूअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई, तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई
शबीर में हलदा जोदा कोन मिटो कंदा सोदा सिंध साण सड़न जा सौदा असहे मोह सुदोदा के आया रस्ता ओखा शबीर में हलदा जोदा सिर कोन मिटो कंदा सोदा ये दादा गेरू दोखा ये डाढ डंबर जा टहका ये खत्म थी वीदा हमेशा के जे आदो सिर न झुकाई तुस तुझो अमड़ खीर मधाई तुस तुझो सजाई तुस तुझो अमड़ खीर मधाई तुस तुझो सजाई तुस तुझो अमड़ खीर मधाई तुझो अमड़ खीर मधाई तुस तुझो डीजल खीर मधाई तुस अमड़ खीर मधाई तुस तुझो डीजल खीर मधाई तुस तुझो सजाई तुस तुझो अमड़ खीर मधाई तुस तुझो सजाई तुस तुझो अमड़ खीर मधाई वाह साईं वाह, तमामु सुठो साईं ऐं तमामु सुठो आवाज़ ऐं अंदाज़ तव्हांजी तमामु सुठी कॉम्बिनेशन आहे जेके बि असांजा इंस्ट्रूमेंट खे प्ले करण वारा आहिनि ऐं सिंध जा जेके बि साज़ आहिनि पोइ उहे फूक वारा साज़ हुजनि या तार वारा साज़ हुजनि उनजो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो रंग आहे पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो सिधे साहिब ईअं आहे या न आहे ऐं ख़ासि करे तव्हांजे वरी हिन ओताक ते सभिनी रंगनि खे बि ज़रूरु तव्हां टच कंदा हूंदव। बिल्कुलु साईं, असां वटि सिंध जा नामवर सुघड़ ईंदा आहिनि, अलगोज़े नवाज़ ईंदा आहिनि, ही चंग नवाज़ तव्हांजे भर में वेठा आहिनि हा साईं, ऐं सिंध जा सुहिणा सुठा नामवर गुलूकार ईंदा आहिनि। उन खां अलावा मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू, अदाकार, मुख़्तियारकार, आबादकार, असां वटि वॾा रंग अथव साईं। हा साईं बिल्कुलु, त ख़ूबसूरत रंग ऐं एग्रीकल्चर सां बि जीअं साईं ॻाल्हि पई कई त हिन वक़्तु असांजा फ़ोन कॉलर्स असां सां गॾु आहिनि, स्क्रीन था नंबर खे तव्हां कयो था डायल ऐं ॾिसूं था त हिन वक़्तु तव्हां असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं। साईं केरु पिया ॻाल्हायो, किथां साईं? मोहम्मद इस्माइल मेमन मुंहिंजो ज़ीशान नज़रबाद। वाह वाह साईं, ख़ुशि आहियो मोहम्मद इस्माइल मेमन साहब, तबियत सही आहे, ठीकु आहियो? तव्हां ख़ुशि आहियो साईं? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अॼु कीअं थो तव्हांखे हीउ रंग लॻे? फर्स्ट क्लास रंग पियो लॻे, तव्हां तमामु आलीशान कमु कयो आहे। वाह वाह, ख़ूबसूरत कलाम, ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ ऐं ख़ूबसूरत चेहरा जेके आहिनि तव्हां सां गॾु मौजूदु। ऐं हिन वक़्तु जेको असां कलाम पंहिंजे हिन शो में शामिलु रखंदासीं उहो कंहिंजे नाम कंदा तव्हां डेडिकेशन? साईं असांजे पाकिस्तान जे नाम कंदासीं, पूरे पाकिस्तान जे नाम। इहे मोहबत, इहे तव्हांजी पाकिस्तान जे नाम कंदासीं। वॾी महिरबानी साईं, तव्हां असांजे हिन शो में शामिलु रहिया ऐं अहिड़ा ख़ूबसूरत मोहबत कंदड़ जेके आहिनि असां सां वक़्तनि में वक़्तनि असांजे हिन शो में शामिलु रहनि था। ऐं हिन वक़्तु कहिड़ो कलाम तव्हां असांखे ॿुधाईंदव? तुराब साईं काफ़ी आहे। नड़बेत आहे असां वटि फ़कीर, नड़बेत सां तव्हांजो तालुक आहे साईं? नड़बेत साईं वेठो आहे, साईं चाचो असांजो लाशारी साहब नड़बेत वारो। पंहिंजो नालो ॿुधाईंदव? मोहम्मद मुरीद लाशारी, किथां जा तव्हां? दादू जा? मुंहिंजो ॻोठाई अथव। वाह साईं वाह, वाह साईं वाह। त पोइ नड़बेत असांखे तव्हां ॿुधायो था, कचहरी जारी रखंदासीं। अच्छा, ही जेको नड़बेत आहे इन सां गॾोगॾु हिकिड़ो त जेको साज़ आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿोल आहिनि, बेत आहिनि जेके आहिनि, हा न, तव्हां चओ थोरो ॿुधाईंदा असांखे त जीअं माण्हुनि खे ख़बर पए त नड़बेत आहे छा? नड़ साईं वॼाईंदो, बेत साईं ॿुधाईंदो। हा नड़, बिल्कुलु इहो थोरी कॉम्बिनेशन ॿुधाईंदो। हिन वक़्तु कॉलर बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम, डॉक्टर साबिर अली रतल हैदराबाद खां। साईं तव्हांखे असां भलीका चवंदा डॉक्टर साहब, तव्हां असांजे हिन शो में शामिलु रहिया ऐं अॼु जे हिन शो में अर्ज़ु कंदुसि शेर ॿुधाईंदुसि हिकिड़ो सिंध जे नाम सां। महफ़िल तमामु मज़ेदार आहे ॾाढी, सभ खां पहिरियां तव्हांजो प्रोग्राम ॾिसी ॾाढी ख़ुशी थींदी आहे। वॾी महिरबानी। ऐं ही असां सिंधियुनि जे लाइ हिकु मोहबत जो पैगाम आहे साईं मुंहिंजा, जंहिंजे करे अॼु मां सिंध ते हिकिड़ो तव्हांखे शेर ॿुधाईंदुसि। साईं साईं चए थो त सिंध सां सचाई वॾी ॻाल्हि आहे, मिटीअ सां वफ़ाई वॾी ॻाल्हि आहे, भले मिर्ज़ा गालिब या इक़बाल हुजे पर असांजो भिटाई वॾी ॻाल्हि आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, तमामु सुठो साईं। ऐं हिन वक़्तु असां वटि ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ ऐं ख़ूबसूरत चेहरा असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं हिन वक़्तु नड़बेत जेको आहे सो असां पंहिंजे हिन शो में शामिलु रखूं था। तव्हांजी वॾी महिरबानी साईं मुंहिंजा। जी साईं।
तव्हांखे ही ससुई पुनू जो भई असां ॿुधायूं था जंहिं महिल ससुई पुनू जी जुदाई थी त उन में बारे में भाई जी साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वाह साईं छा साईं चयो आहे त ससुई सिक आहे ऐं पुनल पाण आहे वाह 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 चए तो मता पाए सुत ससुई खे आधी रात अंधारी पोत खाली खटन सी वागा करण लगी ने चारी नको ॾिठई उठंगण ते नको ॾिठई महबूब जा मारी वे कुड़का कोन कवाटू चंगा या चोरी हाणे पुनल कयो हुई पुनल करे जंहिंखे पिड़ियो हुई बाहि बारी ससुई लाइ हार छॾ सिंगार थी तूं घोट पुनल जी घोरी तॾहिं सड़न ते चयूं आपो तुस पाणे वारी सम्झण लॻसो चयूं सहेली तूं सबर कर ससुई तूं छो थी पिटी प्यारी इश्क वारनि जे लाइ आहे निंड तोरी सुते तो साजन न्यायो तो सां ज़ुल्म न को ज़ोरी वाह पर सोनियो ते सूर ॾिठाऊं जंहिं मेहर जे महबत मारी कचो धगड़ो किस्मत कैसो रात पूरी कारी पो काहे पई कुनन में उथी लुड़ी उते लहवारी मदद ते साजी में हार कई दो आशिक उतारी तूं बि बद ससुई संदरो सिक जो तुझे अॻियां दौड़ी यारी लागन तूं रहमतुल्लाह तूं यार खुद जे पुनल रखंदो पवारी इश्क वारनि खे अॼु आहे बिनी थी बेकरारी इश्क वारनि खे तई मत ॾियो गांव मोचारी वेंदसि वर पुठियों वठी वाट वेंदर वारी पर डोरी दस ॾाहिरी चयूं सॼी उमिरि सारी वाह 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 साईं वाह साईं अदा मूंखे पुनल वरी ये हुए प्यारे साजन सुते का सूरन जेड़े अल्लाह अलैहि अदा साजन साजन सुते सूरज हुई मुखे पुनल या प्यारी वाह साईं वाह वाह साईं वाह माशाल्लाह तमामु सुठो ऐं तमामु सुठो तमामु ज़बरदस्त ऐं तव्हांजी नड़बेत ऐं तव्हांजी कॉम्बिनेशन तमामु सुठो अच्छा असांजे ओताक ते हिन वक़्तु पब्लिक चॉइस जो जेको सिलसिलो आहे उहो जारी ऐं सारी आहे मुख़्तलिफ़ जॻहनि तां तव्हां असांजे हिन शो में शामिल रहो था ऐं फ़ोन कॉल जे ज़रिए असांजे हिन शो में थियो था शामिल स्क्रीन ते नंबर खे तव्हां कयो था डायल ऐं हिन वक़्तु ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूदु ऐं किथां असांखे कॉल कयो अथनि अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम साईं हेलो केरु अदा किथां पिया ॻाल्हायो हेलो साईं तव्हांजो आवाज़ थोरो डिस्कनेक्ट पियो थो थिएव तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे हिन शो में शामिल रहो हिन ॾियो हिकिड़ो ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं अवां जूं फ़ोन कॉल्स वठंदासीं कंदासीं कचरियूं हलूं था नंढड़ी ईसाईअ ते जी नाज़रीन तव्हांखे असां भली का चऊं था ख़ूबसूरत आवाज़ अंदाज़ ऐं राति जे हिन ख़ूबसूरत पढ़नि मंझि ऐं असांजे ओताक जे सेट ते हिन वक़्तु असां ॾिसूं था त असांखे डायल कंहिं कयो आहे ऐं किथां असां सां शामिल थिया आहियो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु अदा किथां पिया ॻाल्हायो मौलाली मदद तव्हांजो प्रोग्राम ॾाढो भलो आहे मां पहिरीं त तव्हांजो प्रोग्राम ॾिसां पियो वॾी महिरबानी साईं पंहिंजो तारीफ़ कराईंदा हलंदो साईं साईं मुंहिंजा तारुफ कराईंदा हलंदा ॿुधाईंदा त कहिड़े इलाइक़े में तव्हां असांखे कॉल कई आहे कहिड़े शहर में कॉल बिल्कुलु मां अब्दुल कयूम ॻाल्हायां थो और बाबू समूह कराची क्लिफ्टन का माशाल्लाह अच्छा कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे वणी साईं जी जी कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे वणी अॼु जे हिन सेट में इनमें जाम मज़ो अची रहियो आहे मूंखे जो पुराणा जेके सूफ़ी कलाम आहिनि बिल्कुलु उहे ई प्ले करे रहिया आहियो ॾाढो लुत्फ़
वॾी महिरबानी। अच्छा, अहिड़े नमूने सां अॼु वरी असां वटि जीअं नड़बेट बि पाण ॿुधोसीं, हिन वक़्तु चंग बि असां वटि आहे, त चंग जी परफॉर्मेंस बि असां पंहिंजे हिन पब्लिक चॉइस शो में रखंदासीं, ठीकु आहे न दादा? कंहिंजे नाम कंदा, डेडिकेशन दोस्तनि जा नाला वठी वठंदा दादा? राजा मरी साहब। ठीकु आहे जी, ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे हिन शो में शामिल रहिया। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। मंजू सीताई साहिबु, हिन वक़्तु जेके जीअं तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु तव्हां वटि ॿिया बि जेके दोस्त आहिनि, जीअं हाणे चंग जी ॻाल्हि पाण कईसीं पई, त चंग आहे या ॿिया जेके इंस्ट्रूमेंट आहिनि उन्हनि खे बि तव्हां पंहिंजे असांजे हिन उताक में तव्हां वक़्तनि त जीअं आम माण्हुनि ताईं असांजे दोस्तनि खे ख़बर पए त भई कहिड़ा कहिड़ा असां वटि इंस्ट्रूमेंट आहिनि, हिन मक़सदु छा आहे हिन जो? असल में छा आहे हिन जो? घर में जेको चाचो वेठो आहे ही चंग नवाज़ आहे या नड़बेत वारा बि तव्हां ॿुधा, असांजी ओताक जो जेको कॉन्सेप्ट आहे ॿहिराड़ियुनि में ईअं हूंदो आहे त ओताक ते सभु मुख़्तलिफ़ शौक़ रखंदड़ माण्हू, कुकड़नि जो खफ़्ती बि ईंदो आहे, मालवंद माण्हू बि ईंदो आहे, को ज़राअत सां, को रांदियुनि सां, को नड़बेत जो शौक़ीन, को चंग नवाज़, को ढोलक नवाज़, को गुलूकार, को मौसीकार, को शाइर, इहे सभु जेके आहिनि ओताकुनि त पैदा कया आहिनि। टीवियूं बि पोइ आयूं, रेडिया बि पोइ आया, ही मवासिलात, ही सोशल मीडिया बि पोइ आई, पहिरियों इन्हनि खे ॿुधंदा ओताकुनि ते, उनमें मिठू मश्करो ॿिया टिया इहो विहांउ शादियूं थींदियूं, पोइ ॿाहिरियां फनकार कोन घुराईंदा, ॻोठ जे ई कंहिं गुलूकार खे थाल ॾेई ऐं विहारे हुनखे ॿ टे कलाम ॿुधाईंदा, चर्चा भोग थींदा, पोइ जंहिंमें जेको टैलेंट हूंदो, पोइ जेको ॻोठ जो चङो ओताक हलाईंदड़ माण्हू चवंदो, हा बाबा तूं छा थो ॿुधाई, हा बाबा तो मज़ो ई पंहिंजो आहे न। ओताक हे असांजा जेके सिंध जा घुरायूं था पिया सुगड़ अदीब शाइर, इहो ई साॻियो ई कल्चर था पिया प्रोमोट। कॉलर असां सां गॾु मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। हेलो, अस्सलाम वालेकुम। स्क्रीन ते नंबर खे कंहिं डायल कयो ऐं तव्हां जीअं कनेक्ट थींदा त सीधे सां पाण ॻाल्हि पे कई। सो असांजे विहांउ शादियुनि में 7 ॾींहं त सेरा हलंदा, घर में जेको सो असांजूं अंबड़ियूं अदड़ियूं भेनरूं थाल खणी पोइ घुराए मसवाड़ ते साईं, पोइ वरी उहे जेको आहे सो सेरा चवंदियूं। इहे सभु शयूं असांजे कल्चर में आहिनि ऐं ओताकुनि में वेही जेको आहे सो असांजा वॾड़ा ख़ुशीअ जो इज़हार, ही ख़ुशीअ जो इज़हार आहे, ही मोहबतुनि जो इज़हार आहे। हींअर असांजो जो सोशल डिस्टेंस जो थियो आहे त असां में नफ़रतूं वधियूं आहिनि, राब्ता बि असां में ख़तमु थी विया आहिनि, हिक ॿिए खे सम्झणु, हिक ॿिए खे सम्झाइणु, हिक ॿिए ते सोचणु, हिक ॿिए जे लाइ उहो सॼो कुझु असांजो धर्म भरम थी वियो। अहिड़े नमूने सां अॼु जेको साईं चंग तव्हां पंहिंजो तारीफ़ कराईंदव? फ़कीर उमेद अली खोसो साहब, तव्हांजो कहिड़े इलाइक़े सां तालुक आहे? हींअर असांजो आहे साइट एरिया कोटड़ी भिटाई कॉलोनी। माशाल्लाह माशाल्लाह। त अॼु असां पंहिंजे न चंग शामिल कंदासीं, पर असां फोन कॉलर बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन सां ॾिसूं त केरु असां सां ॻाल्हायो, पोइ पाण चंग ॿुधंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। साईं केरु पिया ॻाल्हायो, पंहिंजो तारीफ़ कराईंदा? शाह गोदड़े खां तव्हां असांखे कॉल कई, तव्हांजी वॾी महिरबानी भाउ। अॼु असांजो रंग कीअं था तव्हां ॾिसो, कीअं तव्हां फील? बिल्कुलु सही आहे, वॾो मज़ो थो अचे सर। ऐं इन तव्हां शाह गोदड़े में वेही करे तव्हां उतां को मज़ो वठो पिया हिन वक़्तु? आहे न, ठीकु आहे ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। हिन वक़्तु चंग असां पंहिंजे हिन शो में शामिल रखंदासीं, कंहिंजे नाम कंदा जेको अॼु हिन वक़्तु चाचो असांखे? साईं ठीकु आहे दादा, ठीकु अथई, तव्हांजी वॾी महिरबानी भाउ, तव्हां असांजे हिन शो में शामिल रहिया। शाह गोदड़े मज़ा तव्हां साईं कई कॉल। ऐं साईं तव्हां चाचा असांखे अॼु तव्हां चंग ॿुधायो था?
वाह चाचा वाह, वाह चाचा वाह। वाह सही वाह। वाह से वाह, वाह चाचा वाह, वाह वाह वाह, तमाम सुठो। ऐं पब्लिक चॉइस शो में इन वक्त ॾिसूं था त स्क्रीन ते नंबर खे कंहिं डायल कयो आहे। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। बाब साहिब ख़ुश आहियो? सब ठीक ठाक, अल्लाह पाक अल्लाह खे सान पंहिंजो तारुफ कराईंदा हलंदा। ऐं केरु पिया ॻाल्हायो किथां? साईं अब्दुल सत्तार खोखर दादू मां तौर कयां साईं। तव्हांखे असां भली कार चऊं था। ऐं अॼु को प्रोग्राम तव्हांखे कीअं पियो लॻे साईं? तमामु बहितरीन, तमामु सुहिणो सेटअप अथव अॼु, तमामु गाना अथव, माना सिंधी सकाफ़त जा तमामु रंग असां ॾिसी तमामु ॾाढी ख़ुशी पियो महसूसु थिए। तमामु बहितरीन अंदाज़, तमामु सुठो साईं, सुहिणो ऐं सेबतो, माना ईअं खणी चइजे त जीअं हा जीअं असांजी औताक ते असां हिते वेठा आहियूं, जीअं न रिलीअ खे पंहिंजो हिकु धागे सां पोइ वेही सॼी पूरी रिलीज थिए थी, त ईअं हिननि दोस्तनि पहिरीं कुंड खां वठी आख़िरी कुंड ताईं सॼो हिकिड़ो माहौल ठाहियो। तमामु ख़ूबसूरत पिया लॻनि। तमामु सुठो, तव्हांजी वॾी महिरबानी साईं। ऐं वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी। ही सभिनी जी, ही तव्हां जेका पंहिंजे हिन शो में अची करे तव्हां जेका ॻाल्हि कयो था, त हिननि सभिनी दोस्तनि जूं महिनतूं आहिनि जिन जिन जे हिननि महिनत कई आहे। हिन वक़्तु जेको असां कलाम पंहिंजे हिन शो में शामिल रखंदासीं, कंहिंजे नाम कंदव? डेडिकेशन्स। हलो, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे हिन शो में शामिल रहिया। ऐं पब्लिक चॉइस शो आहे, मुख़्तलिफ़ जॻहनि तां तव्हां असांजे हिन शो में थियो था शामिल। ऐं हिन वक़्तु असां कहिड़ो कलाम साईं? अच्छा ठीकु साईं, बिस्मिल्लाह। वॾी महिरबानी साईं। ख़ूबसूरत आवाज़ अंदाज़ पब्लिक चॉइस शो। राजू राजी तारब राजी मेरी पेश जान लगा केड़ा खून कलली मेरा माही नेक नमाजी रोज अलस्तु इश्क़ सादा माही नाल मिजाजी अमल हमेशा हयात राजू रब दे वस उम्र दराजी ओ नाल माई तेरे लगिया दिलिया नाल आजी तेरे लगिया दिलिया ओ कमल भर के असा तेरा सौदा कर असा तेरा सौदा कर ओ नाल माई तेरे लगिया दिलिया नाल आजी तेरे लगिया दिलिया ओ इसका कलमा भर के असा तेरा सौदा कर बेटे असा तेरा सौदा कर बेटे।
सिर दा सौदागर ओ नाल आई ते दिल मिया दिलिया नाल हाथी ते दिल मिया दिलिया ओ इश्क दा कलमा पर दे असा सिर दा सौदागर असा सिर दा वाह फ़कीर वाह तमाम सुठो ऐं तमाम सुठो आवाज़ ऐं अंदाज़ ऐं राति जे इन ख़ूबसूरत पहरनि मंझि पब्लिक चॉइस शो ऐं ख़बरुनि जो वक़्तु थी चुको आहे त सीधे साहिब ख़बरूं बि लाज़मी आहिनि ऐं ख़बरूं ॾे परॾे जूं ख़बरूं मेरा टीवी जूं ख़बरूं असां चाहींदासीं त हिकिड़ो वक़फ़ो ख़बरुनि जो ऐं ख़बरुनि खां वरी वापसि ईंदासीं स्किल दा नंबर खे तव्हां कंदा डायल ऐं असांजे हिन शो में थींदा शामिल हलूं था ख़बरुनि ते जी नाज़रीन तव्हांखे असां भली कार चऊं था न्यूज़ ब्रेक खां पोइ स्किल दा नंबर खे तव्हां कयो था डायल ऐं पब्लिक चॉइस शो राति जे हिन ख़ूबसूरत पहरनि मंझि असांजे उताग जे सेट ते ख़ूबसूरत रंग ख़ूबसूरत कलर खणी करे हिन वक़्तु कॉलर असां सां गॾु मौजूद आहिनि अस्सलाम वालेकुम हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा केरु पिया ॻाल्हायो किथां अदा साईं मां कराची खां ॻाल्हायां पियो साईं पंहिंजो तारीफ़ कराईंदा हलंदा साईं जी मुंहिंजो नालो अली आहे अली साहब तव्हांखे असां भली कार चऊं था अॼु असांजे हिन सेट ते तव्हां शामिल थिया आहियो जी 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 साईं कीअं था तव्हां फील कयो प्रोग्राम आज ॾिसो तमामु ख़ुशी थिए थी वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी कुझु चवणु चाहींदा ही सभु ख़ूबसूरत रंग वेठा सलाम दुआ करूं यानी मौलानी वॾी महिरबानी इंशाअल्लाह बस अल्लाह के लख थोरा सर लख थोरा सर वॾी महिरबानी मंजूर सितारी साहब ख़ूबसूरत रंगनि मंझि ख़ूबसूरत आवाज़नि ऐं अंदाज़नि सां गॾु ऐं अॼु हे इतफ़ाक़नि मां तव्हांजे हिन ओताक में अची वियुसि असांजे डायरेक्टर मूं सिधो सिधो हलियो वियुसि पंहिंजे स्टूडियो वारे सेट ते त मूंखे डायरेक्टर साहब चयो मुर्तज़ा मजबूर साहब जिन ई ओताक खे हेॾो ख़ूबसूरत हिकिड़ो रंग ठहियो पियो आहे त पोइ छो उन्हनि महिमाननि खे अॼु पाण पब्लिक चॉइस जे दुनिया जे कुंड कुड़च ते उन्हनि दोस्तनि खे लाइव जेकॾहिं फोन कॉल जे ज़रिए इन्हनि सां इहो असांजे लाइ बि सुठो थियो त असांजे सेट तां हिकिड़ो प्रोग्राम ऑन एयर थो पियो वञे पब्लिक चॉइस ऐं जेके व्यूअर आहिनि मेरा टीवी जा उहो त असांजो प्रोग्राम पोइ ॾिसनि हा पर हुननि पहिरियां ई ॾिसी वरितो ही सेट सभु हा ही सभु ॼण तव्हां बिस्मिल्लाह वारो भाङो खणी वियो न तव्हांजी महिरबानी आहे मुर्तज़ा जो हरकतूं जेके अचानक वारियूं सोचो न बाबा हीअं थी सघे थो माना प्लानिंग मुर्तज़ा आहे जादूगर माण्हू ओचितो हुनखे ओचितो का ॻाल्हि अची वञे त पुछंदो हीअं था कयूं ऐं हुनजी हरकत में बरकत आहे इहा ॻाल्हि बि आहे इहा ॻाल्हि सर खे फोन कॉल वठूं था ॾिसूं था असां सां गॾु मुंहिंजो अस्सलाम वालेकुम हेलो साईं वालेकुम अस्सलाम भाउ केरु पिया ॻाल्हायो किथां साईं नजीब अली मंगी तो ॻाल्हायां नौशरो फिरोज़ खां नौशरो फिरोज़ सुभान अल्लाह तव्हांखे असां मलिका चऊं था अॼु जे हिन सेट ते तव्हां कीअं था फील कयो पब्लिक चॉइस शो में साईं ॾाढो सुठो अॼु सफ़ा मज़ो अची वियो असांजे शहर जा ख़ुशूसी महिमान तव्हां घुराया वाह साईं वाह ॾाढो भलो महसूस थियो तव्हांजी वॾी महिरबानी भाउ तव्हांजी वॾी महिरबानी ईअं ई सिलसिला ईअं ई ख़ूबसूरत रंग जेके आहिनि खणी करे मेहरान टीवी वक़्तनि ब वक़्तनि तव्हां ताईं तव्हांजे नज़रुनि ताईं पहुचे पई ऐं हे ई अॼु बि प्रोग्राम पाण पब्लिक चॉइस जी हिकिड़ी महिनत आहे पूरी दोस्तनि सभिनी दोस्तनि जी महिनत आहे कैमरामैन लाइटमैन ऐं डिज़ाइनर ऐं सभु जा सभु डायरेक्टर सभु जा सभु सो तव्हांजी वॾी महिरबानी भाउ तव्हां असांजे शो में शामिल कुझु दोस्तनि जा नाला वठणु चाहींदा हा साईं अली असगर मंगी साहब साईं मुंहिंजा ऐं मुंहिंजो वालिद साहब मोहम्मद रमज़ान मंगी साहब वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी तव्हां असांजे थैंक यू सर तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजा लख थोरा साईं मेम साहब सिताई साहब साईं एग्रीकल्चर सां तव्हांजो तालुक़ साईं नदीम शाह साहब पाण अॻु में बि मुख़्तलिफ़ प्रोग्राम कंदा आया आहियूं त ज़रात जेको आहे उहो असांजो माना बैकबोन आहे असांजी जी हा त उनखे ज़रात खे असांजे ओताकुनि सां तव्हां कीअं था ॾिसो साईं कंपोजिट हेरिटेज में ज़रात जेको आहे उहो असांजे कल्चर सां केतिरो मुंसलिक आहे केतिरो जुड़ियल आहे तव्हांखे आउं ॿुधायां त 70% आबादी जेका आहे सा उनजो सिधो पिधो तालुक़ आहे ज़रात सां ऐं ज़रात असांजी ज़रिए माश आहे पर इन ई ज़रात असांखे ओताकूं ऐं इहे सभु सिस्टम सेखारियो जंहिंमें असां माण्हुनि सां शेयर कंदासीं त बाबा अॼु कणिक में ही मसइलो आहे वोड़नि में ही मसइलो आहे हिन में ही आहे त इहो हिकिड़ो स्कूल बि हो स्कूल ऑफ थॉट बि हो त ख़बर पवंदी त हिन में ही मसइलो थियो हिन में ही थियो त उहो सॼो निज़ाम हलंदो रहंदो हो
बाक़ी जेके तव्हां रीढ़ जी हड्डी जी ॻाल्हि था करो त रीढ़ जी हड्डी त बिल्कुलु चवनि त सभई था, पर हर को जेको वापारी अचे थो रीढ़ जी हड्डीअ खे धकु थो हणे, उहो कॾहिं बि रीढ़ जी हड्डीअ खे मज़बूत करण जे चकर में न हूंदो आहे। असां वटि जेके बि हुकुमरान हेसी ताईं आया आहिनि उन्हनि सदाई वापारियुनि खे फ़ाइदा ॾिना आहिनि, ज़मींदार जे लाइ न। नंढो हिकिड़ो अर्ज़ु कयां सर जी, मुंहिंजे सम्झण जी, तव्हां वॾा आहियो, सम्झण जी कोशिशि पिया था कयूं हिन सेठ तां त ज़रात जो, मां पाकिस्तान सिंध जी ॻाल्हि कोन थो कयां, पूरी दुनिया जी कंपोज़िट हेरिटेज जी ॻाल्हि थो कयां त ज़रात जो असांजे कल्चर सां केतिरो लाॻापो आहे। जीअं नंढड़ी हिकिड़ी गुज़ारिश पर हिकिड़ी काल वठी वठूं त पोइ हिन ते पाण थोरो ॻाल्हि खे वधायूं था। पाण तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं हिन वक़्तु ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि। स्क्रीन ते नंबर खे तव्हां कयो डायल ऐं असां सां गॾु मौजूदु आहियो ऐं ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम साईं, केरु पिया ॻाल्हायो, किथां? साईं मां इमाम बख्श थो ॻाल्हायां, गगर फाटक खां। तव्हांखे असां वलीकार चऊं था। ॻोठ जो नालो, शहर जो नालो साईं? साईं ॻोठ त मुंहिंजो आहे मोरे में, असल हिते। तव्हांजी कॉल थी डिस्कनेक्ट ऐं जीअं तव्हां असां सां कनेक्ट थींदो त गुफ़्तगू सिलसिलो जारी रखंदासीं। जॾहिं बि असां वटि सीताई साहब ऐं तव्हां सभु जेके दोस्त ईसाणी साहब, त जॾहिं बि एग्रीकल्चर ज़रात जॾहिं बि फुटियूं थियूं लहनि, के सारियूं थियूं लहनि या कणिक थी लहे त उतां जे उन जा इलाइक़े जा माण्हू जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उते मेला थियनि था, पोइ उहो इकोनॉमी थिए थी, खीसा गरम थियनि था, ओताकूं थियनि थियूं, नवां कपिड़ा अचनि था, नवां लटा अचनि था, मेला मलाकड़ा थियनि था, शादियूं थियनि थियूं, वनवाह थियनि था, साईं मेहंदियूं थियनि थियूं। इहो सॼो सिलसिलो थियो। साईं नदीम शाह साहब इन खे कीअं था तव्हां, मां हाणे थोरो ॻाल्हि तव्हांखे थोरी जी साईं, ॻाल्हि इहा आहे त इहे जेका तव्हां ॻाल्हि कई त इहो सकाफ़ती ऐं कल्चर इहो सॼो असांजो गॾियो पियो आहे। तव्हां इहे मेलनि जी शादियुनि जी त अॻे शादियूं थींदियूं त ॿुध बाबा कतीअ में कंदासीं शादी, चेट में कंदासीं शादी, एग्रीकल्चर सां रिलेटेड ॿ सीज़न हूंदा आहिनि, चेट ऐं कती, जेके रबी ऐं ख़रीफ़ चवंदा आहिनि, जीअं जोणी जो साहब ॿुधायो। त इहे असां सां हीअं ॻंढियल आहिनि जीअं सकाफ़त ऐं ज़रात हीअं ॿई पाण में गॾिया पिया आहिनि। ऐं पोइ वरी जीअं सावण जो महीनो ईंदो हो त पोइ सावण में सारियुनि जी वेर ऐं इहे शयूं शुरू थींदियूं त उन सावण जो बि पंहिंजो मज़ो वठिबो हो, रोंबो बि पियो थींदो हो ऐं पोइ गुड़ भत बि ठहंदो हो, उहो बि खाइबो हो, गुड़ाड़ियूं बि ठहंदियूं हुयूं। त इहो जॾहिं इहो चूंडो या ॿियूं शयूं थींदियूं त पोइ उहो वरी मानियूं उते खणी वञिबियूं, चूंडा ईंदा, लयारा ईंदा। असांजी ज़रात में 70% जेको आहे सो कमु औरत थी करे, त उहो औरत जी वरी जेॾी महिल इहा फुटी चूंडबी हुई या कमंद कटबो हो या कणिक लाभरो थींदो त उन्हनि खे ख़ुशी थींदी त असांजे 12 महीननि जो अन्न गुज़र सफ़र असांखे मिली वेंदो। ऐं बहिराड़ी में चइबो त बाबा अन्न आहे त पोइ साईं फिक्र कोन्हे, बाक़ी ॿी गजर बसर सां बि असीं खाई वेंदासीं। त असां ज़रात ऐं इहो कल्चर असांजो सॼो गॾियल आहे। ठीकु आहे जी, ठीकु आहे। ईसाणी साहिबु, तव्हां असांजे हिन सेट ते पाण पब्लिक चॉइस शो जे हिन प्रोग्राम में ओताक, असांजे ओताक ते शामिल आहियो। पंहिंजूं फीलिंग्स, असांजा जेके फोन कॉलर्स स्क्रीन ते नंबर खे डायल कंदा पंहिंजूं फीलिंग्स पिया था ॿुधाइनि। पूछो त इंतहाई ख़ुशी थी रही आहे। हालांकि पब्लिक चॉइस मेहरान टीवी जो तमामु पुराणो प्रोग्राम आहे, पर पब्लिक चॉइस स्टूडियो मां निकिरी जॾहिं अची हिन वाकई पब्लिक सां गॾु वेठो आहे, जिते हेॾा सारा कलाकार आर्टिस्ट वेठा आहिनि ऐं हिते आबादगार ऐं ऑफिसर चंग नवाज़ ॿिया। सच पुछो त हिकिड़ी मतिलबु मज़ो अचे पियो, सुकून अचे पियो ऐं पंहिंजे कल्चर खे प्रोमोट थींदे ॾिसी करे बेहद ख़ुशी पई थिए। सच पुछो त तव्हांखे मुबारक हुजे ही शानदार मेहरान टीवी जा जेके ख़ूबसूरत प्रोग्राम जेके आहिनि के डिज़ाइन करण। अज़ीज़ साहब माइक पाण ॾे जे करे तव्हां कंदो त तव्हांखे कीअं पिया लॻनि अॼोका रंग? साईं जेका मेहरान टीवी जो पब्लिक चॉइस बि आहे उन सां गॾोगॾु जेको ओताक प्रोग्राम शुरू थियो आहे न, ऐं सम्झां थो त सुबुह जो असांजो जेको ओताक प्रोग्राम आहे, इन प्रोग्राम जी वॾी माना डिमांड आहे त माण्हू बाक़ाइदे ओजागो करे बि प्रोग्राम ॿुधनि पिया न। छाजे करे ओताकुनि जो रवाज घटिजी वियो, हाणे घटिजी वियो त हाणे उनखे जेको आहे कल्चर आहे न असांजो, जिते गुलूकार बि वेठा आहिनि, साइंसदान बि आहिनि, अदाकार बि आहिनि, आर्टिस्ट बि आहिनि, त उन हवाले सां जीअं आउं मुख़्तियारकार आहियां त आउं इहा ॻाल्हि कंदुसि त मेहरान टीवी जेको अदा कयो प्रोग्राम करे रही आहे त इन लाइ खीरूं लहणे, असांजी सॼी टीम सॼो सथ खीरूं लहणे, त हिन में मेहरान टीवी जे प्रोग्राम जे हवाले सां ई माण्हुनि खे इहो मैसेज ॾींदासीं
आऊं रेवेन्यू जे हवाले सां इहो मैसेज ॾींदुसि त माण्हू पंहिंजा जेके खाता पुट आहिनि उन्हनि खे ज़रूरु ठाराइनि। हाणे जीअं असांजो सर्विस सेंटर, हर ज़िले में सर्विस सेंटर ठही विया आहिनि, रिकॉर्ड ऑफ राइट्स, त उहे माण्हू अॼुकल्ह मोबाइल ते बि तव्हां पंहिंजो खाता जेके ज़मीनुनि जा आहिनि, प्लाटनि जा आहिनि, घरनि जा आहिनि, दुकाननि जा आहिनि या फैक्ट्रियुनि जा आहिनि, उहे बि तव्हां ॾिसी सघो था ऐं हासिल करे सघो। सही था चओ तव्हां, तमामु सुठो साईं, तमामु सुठो। ऐं फ़क़ीर एजाज़ असांखे छा था ॿुधायो हिन वक़्तु, कहिड़ो कलाम मंजूर सिताई साहब? सुभान अल्लाह, कलाम ॿुधिजे, तव्हां जरागी खां कलाम ॿुधिजे। वाह वाह, असांजी आवाज़ अंदाज़ ॿई जेके दोस्त वेठा आयल ढोले साण अचेत झेड़िया आयल ढोले साण अचेत झेड़िया लाए नीह खणा मूसी कई थोरड़ा सर मिसरा पांद उतर लगा आओ पिरी वो मुँह तो कारण कांद सै सै सुखाऊं कयूं। वाह फ़क़ीर वाह, वाह फ़क़ीर वाह। कोई राग बिया कुसर निसरिया सर लोही राग बिया कुसर निसरिया तो के विसरिया ढोलिया दी अचण जावो। वाह 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 फ़क़ीर एजाज़ वाह। सजे सलाम तन वण जारा वजण जूं रुआ करन सुपरी बधा तन बाहूं मुजुदा हुन मथे दाहूं नन जी तैयारी तकड़ी। वाह से वाह, वाह 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 फ़क़ीर वाह, सिताई साहब वाह, वाह वाह। मुजो नीह पलियो नारे आयल करिया की मुजो नीह पलियो नारे ओ नीह पलियो नारे मुजो नीह पलियो नारे ओ नीह पलियो नारे मुजो नीह पलियो नारे आयल करिया की मुजो नीह पलियो नारे आयल करिया की मुजो नीह पलियो नारे। संग के ओ सामोडन जे संग के अल्लाह सामोडन जे संग के ओ सामोडन जे संग के अल्लाह सामोडन जे संग के रुमारा तो नी मुजो नी पलियो नारे आयल करिया की मुजो नी पलियो नारे ओ नी पलियो नारे मुजो नी पलियो नारे नीह पलियो नारे मुझो नीह पलियो नारे आयल करिया की मुझो नीह पलियो नारे आयल करिया की मुझो नीह पलियो नारे। अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू 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 अल्लाहू।
पलियो ना पलियो ना रहे मुझो नीह पलियो ना आयल करिया की मुझो नीह पलियो ना आयल करिया की मुझो नीह पलियो ना रे अल्लाह 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 वाह फ़कीर साईं वाह, तमाम सुठो साईं। ऐं पब्लिक चॉइस शो में हिन वक्त ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूद किथां असांखे कॉल कई अथनि। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। पब्लिक चॉइस शो में स्क्रीन ते नंबर खे तव्हां कयो था डायल। हिन वक्त ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम। तव्हांजी वॾी महिरबानी। जीअं तव्हां असां सां लिंक थींदा गुफ़्तगू सिलसिलो जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम। हर जन्म मुंहिंजो आहे सिंधला जी, केरु पिया ॻाल्हायो था किथां? मुंहिंजो सिंधला ही रत मुंहिंजी आहे सिंधला। मां कीअं पाण चवां सोनी सभा जहिड़ी सिंधा मूं लाइ। वाह 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 जी वाह। केरु पिया ॻाल्हायो था किथां पिया ॻाल्हायो? बिल्कुलु भाऊ, मुंहिंजे तरफ़ां पूरी जेकी असांजी संगत आहे, पूरी औताक में जेकी संगत वेठी आहे उन्हनि खे बि मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। ऐं भाऊ मां इशफाक अली वॾो थो ॻाल्हायां मीरो खान शहर मां। मीरो खान। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू सभिनी जे तरफ़ां। ऐं सीधा साहब ही सभु जा सभु मीरो खान दोस्त ऐं ॿिया जेके मीरो खान मज़ा ॿिया जेके इलाइक़नि मज़ा जेके कॉल कनि था त अॼोका रंग तव्हांखे कीअं पिया लॻनि था? तमामु ज़बरदस्त इहा डायक साहब जी महिनत आहे जो असांजी सकाफ़त खे जेको आहे सो उजागर कयो आहे। ऐं इहा सकाफ़त जेको आहे सो तव्हांजी औताक में हर सकाफ़त जा जेके असांखे रंग नज़र पिया अचनि तमामु ज़बरदस्त ख़ुशी थी थिए। इहे तव्हांजी हौसलन जी इहा महिरबानी आहे। तव्हांजी हौसलन तमामु बहितरीन आहे जो अहिड़े हिन औताक में तव्हांजी हौसलन तमामु ज़बरदस्त लॻी रहे। ऐं तव्हांजे ख़ासि करे डायरेक्ट साहब जी तमामु घणी महिनत आहे जो अहिड़ो प्रोग्राम असांजे लाइ पेश कयो आहे। वॾी महिरबानी अदा। हिन वक़्तु जेको असां कलाम हाणे जेको प्ले कंदासीं कंहिंजे नाम कंदा डेडिकेशन दोस्तनि जा नाला वठी छॾंदा? बिल्कुलु हिन औताक में जेके पूरी संगत वेठी आहे उन्हनि जे नाम। ठीकु आहे। वॾी महिरबानी साईं। ऐं तव्हांजा लख थोरा। मंजूर सीताई साहब, कीअं तव्हां भलीकार कीअं कंदा आहियो? कीअं तव्हांजे प्रोग्राम जी स्टार्टिंग कीअं थींदी आहे? छा थींदो आहे? ऐं गुफ़्तगू जो सिलसिलो कीअं रखंदा आहियो तव्हां? ॻोठाणो रंग हुजे, आवाज़ अंदाज़ मुर्शिद लतीफ़ खे शामिल रखो पिया। लफ़्ज़ जो बि ॻोठाणो हुजे, सूफ़ियाणो सूफ़ियत सिंधियत उन जा सभु रंग हिते मौजूद आहिनि। छाकाणि जो हीअ औताक लतीफ़ सरकार जी औताक है, मुर्शिद लाल कलंदर जी औताक है, सचल सरमस्त जी औताक है, ही सिंध जी औताक है।
वाह वाह असां सभु जेके बि सिंध दोस्त गॾिया आहियूं हिते त असां हिन कल्चर खे हथी वठाइण जे लाइ गॾिया आहियूं। कॉलर असां सां गॾु मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं केरु पिया ॻाल्हायो, किथां था? साईं कंडियारे मां प्यार अली शाह ॻाल्हायां साईं। साईं वरी तव्हां नालो ॿुधाईंदा, पंहिंजे इलाइक़े जो नालो ॿुधाईंदा ऐं पंहिंजो नालो ॿुधाईंदा। साईं कंडियारे मां प्यार अली शाह ॻाल्हायां। वॾी महिरबानी साईं, तव्हां असांजे हिन शो में शामिल आहियो। कंडियारे मां प्यार अली शाह। साईं प्यार अली शाह साहब, तव्हांखे असां भले कीअं थो लॻे साईं अॼु असांजो प्रोग्राम ही रंग तव्हांखे कीअं था लॻनि? हेलो साईं। साईं तव्हांजो आवाज़ डिले पियो थो वञे, तव्हां टीवी, तव्हांजी वरी महिरबानी, तव्हांजा लख थोरा। मंजूर सीताई साहिब हिकिड़ो साई वठूं ऐं उन खां पोइ वरी वापसि ईंदासीं, दोस्तनि जा फ़ोन कॉल्स वठंदासीं, कचहरियूं बि अॻिते कंदासीं ऐं ओताक जे मुतलिक़ असांजी ओताक जेके आम माण्हुनि ताईं पहुचाईंदासीं त ही असांजी ओताक खे असांखे अञा वधीक ख़ूबसूरत कीअं करिणो आहे। त हलूं था हिकिड़े नंढी साईअ ते। जिना जी तव्हांखे असां भली कार चऊं था ऐं पब्लिक चॉइस शो में स्क्रीन ताईं नंबर खे तव्हां कयो था डायल ऐं अॼु जे हिन ख़ूबसूरत रंगनि मंझि ऐं राति जे हिन ख़ूबसूरत पहरनि खे अञा वधीक बहितर बणाइण जे लाइ मंजूर सीताई साहब ऐं ॿिया खोड़ सारा जेके दोस्त आहिनि तव्हां असां सां गॾु मौजूदु आहियो। ऐं मंजूर साहब कीअं तव्हां हिन प्रोग्राम खे थोरो असांजे जेको स्टार्टिंग आहे तव्हां हुनखे कीअं रखंदा हो पंहिंजे ओताक जी? मां ॿुधायां इंट्रो तारीफ़ तव्हांजी पब्लिक चॉइस में पियो थो हले, पब्लिक जो शो आहे न। बिल्कुलु मां ॿुधायां थो। सभ खां पहिरियों त अलाह तबारक व तआला जे नाम सां बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी करे शुरूआत कंदा आहियूं। उन खां पोइ लतीफ़ सरकार जो बि को न को शेर पढ़ंदा आहियूं महिमाननि जे मुनासिबत सां ऐं उन खां पोइ वरी अव्हांजी पसंदीदा प्रोग्राम असांजी ओताक में आऊं आहियां अव्हांजो पंहिंजो मेज़बान मंजूर सीताई। उन खां पोइ वरी सभिनी खे खिली खीकारींदा आहियूं, वॾा भंडनारा भाकुर पुष्कन वारियूं खीकारियूं, वॾा याली मदद वॾा जेको आहे हींअर अॼुकल्ह वरी अजीब क़िस्म जा वायरस पिया था हलनि परे परे खां सोशल डिस्टेंस पियो थो हले। सोशल डिस्टेंस सो अल्हम्दुलिल्लाह असां जंहिं नियत सां या जंहिं इरादे जे मक़सद सां जे नज़रिए सां ही प्रोग्राम शुरू कयो आहे, अल्हम्दुलिल्लाह हींअर ई असांखे सोशल मीडिया तां मोट मिले थी पई त असल में आहे पंहिंजे कल्चर खे प्रोमोट करण जी ज़रूरत। उहे सभु विरसा उहे सभु विरसा जेके असांजे वॾड़नि जा, असां हिकिड़ी पुल जो किरदारु अदा था पिया कयूं पंहिंजनि वॾड़नि ऐं पंहिंजे नंढनि जे विच में। त जेके असांखे वॾड़नि खां रीतूं रस्मूं या रिवाज या तौर तरीक़ा समाज, छाकाणि जो असांजे समाज में सिंधी समाज में अमुन आहे, प्यार आहे, भाईचारो आहे, बराबरी आहे। हिते कंहिं बि ज़ात पात या मज़हबी मतभेद कोन्हे का। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सिंध में सभु लतीफ़ साईं ते ॾिसो, सचल साईं ते ॾिसो, असांजे मुर्शिद कलंदर ते ॾिसो, उते जेको आयो सो अॻियो ज़ात पात ते आहे ई कोन। मदन फ़कीर ॾिसो, असां उन कल्चर खे प्रोमोट करण जी कोशिशि था पिया कयूं त असां सिंधियत न अचूं, असां सूफ़ियत न अचूं, असां पंहिंजी सकाफ़त न अचूं, असां पंहिंजनि में विञायल या विसरी वियल विरसनि न अचूं। ऐं यकीनन ही मेहरान टीवी जो पहिरियों प्रोग्राम कोन्हे को। मेहरान टीवी जो हर प्रोग्राम सकाफ़ती प्रोग्राम, तालीम, सिहत, ज़राअत, रोज़गार, सिंध जी सियासत, पाकिस्तान जी सियासत, उन ते तमामु गहरी नज़र। त मक़सदु आहे त मेहरान टीवी शुरू खां वठी करे जीअं ई आनेर वियो आहे त अॼु ॾींहं ताईं पंहिंजे उन टेम्पे खे बरक़रार रखियूं थो पियो। पर उन सां गॾोगॾु वरी ॾिसो न त मोरई साहब पंहिंजे ज़हन में तव्हां असां हुनजी टीम मेंबर्स आहियूं त तालीम खे ऐं साइंस एंड टेक्नोलॉजी खे बि विसारियो न अथई। बिल्कुलु पंहिंजी तालीम खे बि हर साल या कैंपेन पूरी सिंध में पाण सां ई निकिरी पवंदो आहे। उन में तव्हां मोरई साहब हाणे साईं पंहिंजी ज़रई ज़मीन केरु थो ॾिए, हिकिड़ो इदारे खे ॾियणो, तालीमी इदारे खे पंहिंजे ॻोठ मोरे त इहो हिकिड़ो अमली तौर कमु करणु, न रुगो लफ़्ज़ी तौर त हाणे वेही ॻाल्हियूं कजनि, प्रोग्रामनि में वेही ॾाढ़ूं बटाकूं या वॾियूं दावाऊं कजनि, पर हुन अमली तौर ते हिकिड़ो वॾो कदम खणी सिंध में के हज़ारे लखे माण्हू जेके सरंदियार आहिनि
करोड़पति न अरबपति आहिनि उन्हनि जे ॻोठनि जा स्कूल जेके उन्हनि खे ताला लॻा पिया आहिनि साहिब जो नालो साईं दुबई ऐं लंडन ऐं अमेरिका में था पिया रहनि ऐं उन्हनि जे पोयर जेके ॻोठ में जेके उन्हनि जा मिट माइट रिश्ते में मिटीअ जे रिश्ते में उहे वीचारा तालीम खां सिहत खां रोज़गार खां ज़िंदगी जे बुनियादी सहूलियतनि रोडनि रस्तनि खां उहे महरूम लॻा वेठा आहिनि। असां त जस्ट पेश कंदासीं इहा ॻाल्हि बि ओताक में थींदी बिल्कुलु थींदी इहा ॻाल्हि बि ओताक में थींदी पाण में जेको वेंदा दोस्त मिट माइट गोॾो गोॾ में विहारे हा ॾुख मेड़ मिंतूं मसला फॾा फशरियूं जहिड़ा जटा नंढनि ॿारनि ते वॾनि जो विढ़णु वरी पोइ के चङे खे वठी मेड़ थियणु कंहिंजो रोड हादसो एक्सीडेंट थियणु कंहिंजी ग़रीब जी हयात करणु कंहिं बेवा जी मदद करणु को नंगर न्याज़ ख़ैरातूं इहे सभु ओता कोन थींदियूं। ठीकु आहे पोइ भला ईअं कजे त मुंहिंजे तरफ़ां ऐं असांजे पब्लिक चॉइस जे तरफ़ां हिन सभिनी महिमान जे नाले हिकिड़ो ख़ूबसूरत गीत हिकिड़ो पंहिंजे हिन साईं ज़बरदस्त वाह वाह साईं ठीकु आहे न फ़कीर एजाज़ जो नाम बि मां पंहिंजे ठीकु आहे न फ़कीर एजाज़ तव्हां आवाज़ तव्हांजो पर पर तव्हां को ॿुधूं था हिकिड़ो अलॻि हिकिड़ो गीत आहे जेको सभिनी खे डेडिकेट कयूं था असांजे ओताक जे नाम कयूं था उहो लाइव वेंदो ऑनर वेंदो ठीकु आहे उनखां पोइ वरी तव्हां ॿुधूं था मोटी चऊं था ऐं आख़िरी गीत वरी पोइ तव्हां खां ॿुधंदासीं हिन वक़्तु कचहरी जारी ऐं सारी कंदासीं साईं ऐं मूंखे इजाज़त ॾींदा पब्लिक चॉइस शो में ऐं असां हिकिड़ो गीत तव्हां खां ॿुधंदासीं बोझ तव्हां खां ॿुधंदासीं ठीकु आहे सर हिन वक़्तु हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे ख़ूबसूरत आवाज़ अंदाज़ सभिनी दोस्तनि खे असां डेडिकेट कयूं था अचो त ॾिसूं था ही कलाम पब्लिक चॉइस शो में तव्हांखे असां भली का चऊं था स्क्रीन ताईं नंबर खे तव्हां कयो था डायल ऐं राति जे हिन ख़ूबसूरत पढ़ण मज़े हिन वक़्तु ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूदु किथां असांखे कॉल कई अथनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु सर किथां पिया ॻाल्हायो सर नवांशा खां हाजी जमालुद्दीन कीरियो सर असांखे असां भली का चऊं था अलाह तव्हांखे ख़ुशाबाद रखंदो ऐं अॼु हिन ख़ूबसूरत रंगनि मंझि पब्लिक चॉइस शो में ऐं राति जे हिन ख़ूबसूरत पढ़ण मंझि तव्हांखे असां भली का चऊं था कीअं थो लॻे तव्हांखे अॼु असांजो शो ऐं तमामु भलो प्रोग्राम थो लॻे तमामु माना बहितरीन खां बहितरीन जेके ॿाहिरि तरीक़े सां तव्हांखे सही प्रोग्राम थो लॻे हाणे प्रोग्राम ॾिसूं था सर असांखे हिकिड़ी यादगिरी थी अचे वाह वाह अलाए केतिरी यादगिरी हूंदी पर हिकिड़ी तव्हांखे यादगिरी अचे थी पोइ अलाए कहिड़ी आहे जी जी हा न साईं उहा कहिड़ी यादगिरी आहे साईं हिकिड़ो थोरो शाइर आहे उहो पढ़नि था चाहियूं अच्छा बिल्कुलु साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सर शाइर आहे त इमरान ख़ान ॾिनई आज़ार हाण अलाए त छा थींदो पाक असांजी धरतीअ ते उहे बि ॾींहं सुहाना हुआ लाल लतीफ़ जा मेला हुआ गीत ख़ुशियुनि जा गाना हुआ इहो मेलो मोहबत जो कॾहिं मचंदो इमरान ख़ान ॾिनई आज़ार हाण अलाए त छा थींदो न इहो जल्दी मतल आहे मचंदो हे असां मेला मचाई वेठा आहियूं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे शो में शामिल रहिया ऐं साईं मंजूर सीताई साहिबु ही पंहिंजी दिलि जी ॻाल्हि आम माण्हुनि जी जेका तव्हां असांजे अॼु ओताक ते तव्हां ॿुधो पब्लिक चॉइस ऐं असांजी ओताक ते तव्हांजी वॾी महिरबानी साईं ऐं असां वटि हिन वक़्तु असांजे शो जो वक़्तु पियो थो कंप्लीट थिए ऐं आख़िर में फ़कीर एजाज़ असांखे तव्हां साईं शाह अब्दुल लतीफ़ भुट्टा जी भाई आहे आख़िर में ठीकु आहे हिकिड़ी कॉल सऊदी खां हिकिड़ी कॉल आयल आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं मुंहिंजा तव्हांखे असां भली का चऊं था तारीफ़ कराईंदा रहंदा सर सागर ॻाल्हायां पियो जिदे खां साहिबु जिदे मज़ा सागर भाउ तव्हांखे असां भली कार चऊं था अॼु जे हिन ओताक अॼु जे हिन ख़ूबसूरत रंगनि जे मुतालिक़ तव्हां चवंदव असांजी ओताक तां पब्लिक चॉइस शो असांजी ओताक छा चवणु चाहींदो तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी ऐं जॾहिं बि ईंदा आहिनि साईं त तमामु सुठो लॻंदो आहे पर हिन वक़्तु असांजो प्रोग्राम जो वक़्तु ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जाॾे पेर था ॾेखे मूंखे बि इजाज़त ॾींदो इनशाला पोइ हिकिड़ो कलाम ऐं फ़कीर एजाज़ जी आवाज़ जे अंदाज़ में मूंखे ॾींदा इजाज़त तव्हां भली पंहिंजे ओताक खे अॻिते सिलसिले खे वधाईंदो तव्हांजी वॾी महिरबानी पब्लिक चॉइस शो में मुश्ताक खे ॾींदा इजाज़त ख़ूबसूरत आवाज़ अंदाज़ आख़िर में मुश्ताक भट्टी ऐं असांजी पूरी टीम खे उन में असांजा जेके डायरेक्टर आहिनि असांजा कैमरामैन आहिनि सभु सॼो क्रू जेको आहे उन सभिनी खे इजाज़त ॾींदासीं पर हीअ जेका असांजी ओताक आहे अनक़रीब तव्हांजे नज़रुनि जे साम्हूं ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो ऐं एंजॉय कंदो तव्हां सिंध जे ख़ूबसूरत सभिनी रंगनि खे जी फ़कीर एजाज़
नंढड़े लाको दुख दिखा तम ओ नंढड़े लाको दुख दिखा तम जित सूरन में अल्लाह सूरन में वो सूरन में सामानी अल्लाह नाया खान खटियाणी बोली मुझी बोली मुझी ओ बोली मुझी अल्लाह बोली मुझी बोली मुझी बागड़ानी अल्लाह नाया खान खटियाणी बोली मुझी बोली मुझी ओ बोली मुझी अल्लाह ओ बोली मुझी अल्लाह बोली मुझी बागड़ानी अल्लाह नाया खान खटियाणी बोली मुझी बोली मुझी ओ लुढ़की आयस लहर लहर 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 जिद पकड़े सन अल्लाह जिद पकड़े सन जिद पकड़े सन ऐ पानी अल्लाह नाया खान खटियाणी बोली मुझी बोली मुझी ओ बोली मुझी अल्लाह बोली मुझी बोली मुझी बागड़ानी अल्लाह नाया खान खटियाणी बोली मुझी बोली मुझी ओ बोली मुझी अल्लाह बोली मुझी बोली मुझी बागड़ानी अल्लाह नाया खान खटियाणी बोली मुझी बोली मुझी अदियूं शाह लतीफ जवे ओ भिट जो घोट लतीफ जवे अदियूं शाह लतीफ जवे ओ भिट जो घोट लतीफ जवे मूसा सैयद दीदम मूसा मुर्शिद दीदम मूसा सैयद दीदम साणी अल्लाह नाया खान खटिया